साईं मां 2015 में नज़ीर कुराई खां हिते प्लाट वरिता हुआ किस्तुनि जे सूरत में। असां ग़रीब माण्हुनि पंहिंजो रत ॾेई 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 उहे आज़ादु कया। असां सां हुन वाइदा कया हुआ त तव्हांखे मां लाइट ॾींदुमि, तव्हांखे नेकाल ॾींदुमि, तव्हांखे बिजली ॾींदुमि, तव्हांखे रोड रस्ता ॾींदुमि, तव्हांखे रस्ता आहिनि, हे पार्क ॾींदुमि जिथे असां बीठा आहियूं। हिते पार्क आहे जिथे बीठा आहियूं हिन महिल। हीअ पार्क जी जॻह आहे, साम्हूं अलाह जो घर आहे, मस्जिद आहे। ठीकु आहे, असांखे चई स्कूल तव्हांखे ॾींदुमि। हींअर उहो असांखे का बि शइ ॾियण लाइ तयारु न आहे, का बि शइ। मां कल्ह वियोमांसि, टियों ॾींहुं वियोमांसि, 2 साल पहिरियां वियोमांसि, मूंखे चई ॾींदासीं, पर ॾे नथो। अॼु इहो थियो आहे जो हीअ साम्हूं तव्हां ॾिसो था, हे चरी खोटी पई आहे, सिरूं लॻियूं पियूं आहिनि। की इहो चयूं त असांजा पाड़े जा माण्हू आहिनि, उन्हनि चयो त नज़ीर कुराई असांखे ॾिनो आहे, हे असांखे नज़ीर कुराई ॾिनो आहे, हे पार्क वारी जा, हे नज़ीर कुराई असांखे ॾिनो आहे, हे असां अॻिते वधाईंदासीं दीवार। पहिरां असांखां हर शयूं खसी हुयूं, आख़िरी पार्क आहे, उहो अॼु खपायो अथसि, पैसनि ते खपायो अथसि। वठण वारनि जो को ॾोह कोन्हे, ॾियण वारे जो ॾोह आहे। वठण वारे जो को ॾोह कोन्हे। मां हींअर बि चवां थो, मुंहिंजे पाड़े वारा उन्हनि वरिती आहे, त उन्हनि जो ॾोह कोन्हे। नज़ीर साहिब असांखां नाजाइज़ थो करे, असांखे गटर कोन थो ॾे, असांखे बिजली कोन थो ॾे, असांखे रोड रस्ता कोन थो थिए। हे असांजा बचड़ा आहिनि, पढ़ण खां मारूम आहिनि, स्कूल कोन्हे। हे असांजी नंढड़ियूं आहिनि, असां रत चूसे ई प्लाट वरिता आहिनि, असांखां बिना पैसा वरितई, असांखे कुझु खे रजिस्ट्री अञा कोन ॾिनई। हे कानून जा माण्हू सभु बीठा आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे बिजली ॾे, असांखे नेकाल ॾे, असांखे पार्क ठाहे ॾे, असांखे स्कूल बचड़नि लाइ ॾे, असांखे ॾे, न त असां मथे तां ईंदासीं। वस्त वारनि खे चऊं था, मां SP साहिब नौशहर खे थो चवां, रियाज़ हुसैन लंजाव साहिब खे थो चवां, मोहतरमा फरियाल टाटपुर खे थो चवां, जंहिं तव्हांखे मोकिलियो मां उन वस्त वारे अमलदारनि खे थो चवां त असांजो मसइलो नज़ीर कुराई सां हल करे, न त असां ग़रीब आवाम वञी कोर्ट जो दर खटकायूं। असांजो क्लियर ख़तमु कयो अथसि। हाणे हीअ आहे असांजो पार्क, हाणे हितां रस्तो ॾेढो थींदो, आख़िर पार्क खुटंदी न। शादी आहे, गम आहे, जो कुझु आहे, असां ऑफिसरनि खे अपील था कयूं त इहा नाइंसाफ़ी आहे असां ग़रीबनि सां, ॿुधी न। असांखे हिकु त लाइट वाजिदो हुआ कोन, नई नेकाल सिस्टम कोन, बंदि लॻो पिया। असां हालत आहे ॾिसनि त असां खॾा बि आया आहिनि घर जे अॻियां, नंढियूं 3 चकर ॿुधा। इहो अर्ज़ात असांखे अपील आहे गवर्नमेंट खे, ऑफिसरनि खे, त असां मिसकीन आहियूं, बचे असां ॿाहिरि आरी छॾे हिते पैसा अचे भरे आहिनि, 5 रुपया सुख जे लाइ। आफ्ताबाद माण्हू असांजो को मुतालबो कोन्हे, न असांजी पाड़े सां जोड़ो आहे, न कंहिं सां असांजो मुतालबो कोन्हे। असांजो मुतालबो आहे असांजी नज़ीर कुराई इहो आहे त असांजो रस्तो गली साफ़ करे, ॿियो को मुतालबो कोन्हे। जे असां घणो तंग थियो, ग़रीब आहियूं, तंग थी पवंदासीं, लाज़मी आहे कुझु न कुझु कंदासीं। असांखे कोर्टनि ताईं वेंदासीं, अञा इस्लामाबाद ताईं जेसि ताईं हले असां सभु उन सां छिकींदासीं। मूं अॻिते जेको चयो, आटी जेको चयो माण्हुनि खे त हिते नेकाल सिस्टम कोन्हे, हर शइ चयो आहे। मूली खे इहो बि चयो, मालिक खे चयोमि त मुंहिंजो हिते नेकाल केरु मुड़ुसु पर मां कुराई ते कंदुसि। चयो त आज़माई तव्हां 2 ॼणा रुॻो मूंसां तव्हांखे जहिड़े बि ॻाल्हि कयो था, ॿियो केरु ॻाल्हाए ई कोन थो। असांखे ॿियो को मुतालबो कोन्हे, असांजी गलियूं साफ़ करे ॾे पंहिंजूं, ऐं असांजो नेकाल डेमेज पूरो करे ॾे, न त असां कोर्ट ताईं हलाईंदासीं। अदाई इहो ई आहे कानूनीअ जो, इहो ई आहे। जेराबाद लॻी पई आहे, नेकाल ॾिसो त ॿार बुख पिया मरनि, 2 चकर पाणी में किरिया आहिनि, उन जे लाइ दाहूं था कयूं त ॿुधे कुझु कोन थियो असां ग़रीबनि जी। इहा त ॾिस तव्हांजे साम्हूं आहे, जेको रस्तो हीउ वञे थो होॾां पोइते थी वियो रस्तो, हीउ वधी वियो हिननि मस्जिद जो कमु। हाणे हे केतिरो जा भला बाथरूम ठाहिनि हा त उते कुंड में खोड़ ई जा, उहा कोन ठाहियूं। हेसि ताईं रस्तो अधु कटे छॾियो अथनि, नज़ीर कुराई ॾिनो आहे। पोइ हाणे वधीक हुननि जी मर्ज़ी छा कयूं असां।